जे हलुड़ी बुख भी ॾाढी लगी आ। बाबे भी घर कढी छॾियो। ॾिसां हिन वण में कुछ आहे नाहे। हाँ ॾिसां। अबोले वण भी सफ़ा असली बाबे वागुरु कावड़ियो वेठो आ गामुअ ते। रुगो पननि खां सवाइ वण में कुछ कोन्हे को। बाबा बाबा गामू हाणे काॾे वेंदो बाबा? अरे बाबा गामू हिते छा थो करें? बाबे घरां कढी छॾियो आ बबलू। बाबे घरां कढी छॾियो आ। हाँ पर गामू छो? छो वरी छो बबलू? बाबो चवे थो त कमाए वञी। मूंखे ॿुधाए त ॻोठ में आहे छा? हाँ त गामू कमाए ॻोठ में आहे छा? गामू आ सचो माण्हू। कूड़ के सां ॻाल्हाए कोन, न कंहिंजो पसंदि करे। गामू कमाईंदो। हाँ कमाईंदो कमाईंदो। अरे गामू ॻाल्हि बि एतिरी मोसाल शहर असली अमीर थी वञे। बबलू न, शहर जा घर वॾा आहिनि। गामू खे भउ थींदो आहे वॾनि घरनि खां। हा हेॾा घर आहिनि हेॾा। न बाबा न, गामू शहर न हलंदो। अरे यार गामू घर वॾा आहिनि, को भलायूं थोरनि जो तोखे खाई वञूं। बबलू हिते नंढा नंढा कोठा आहिनि। गामूअ जो जॾहिं बाबो दर बंदि कंदो आहे न, हा त गामू इहो नंढा कोठा कोठा टपी टपी बि घर वेंदो अथई। हा अॾे यार गामू अदाकारी हलणो अथई त हल, बाक़ी अदाकारी न करे। बबलू पोइ उते कम ते बीहारींदे? हा बाबा हा, छो न। हाँ हा बाबा गामू जो हे तो मुड़साणो वाइदो आहे बाबा। हाणे गामू तोखे शहर मां अमीर थी ॾेखारींदो, सॼे ॻोठ खे कमाए ॾेखारींदो गामू। हाणे बाबा गामू हिकिड़ो सचो इंसान आहे। के असला का है गामुओं के असला का सच जी बीमारी कूड़न जे बबलू हे घर पंहिंजो अथई? हा बाबा हा, पंहिंजो आहे। हाँ यार बबलू तू तो वॾी तरक्की करे वियो आहे। मां बि ईअं अमीर थींदसि। हा छो न। हाँ बाबा तोखे हाणे मां करे ॾेखारींदमि। ॻोठ वारा बि गामू ते टोकां था कनि न। गामू सचो आहे इन जे करे। हा हा बबलू हा। खत्म थियो। ॿी किस्त जो इंतज़ार कयो। प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब, लाइक, फॉलो ऐं कमेंट ज़रूर करो। गामू सच्चा जो सतारी कूड़न जे महफिल में सच जो सतारी गामुओं के असला का है गामुओं के असला का सच जी बीमारी कूड़न जे महफिल में सच जो सतारी।